चवंदा आहिनि त हिकु घर त ॾाइण बि ॾारींदी आहे, पर तो उहो बि न ॾारियो। पंहिंजे हिर्स हवस ऐं लालच में एतिरो त अॻिते निकिरी वई जो पंहिंजे लाइ माफ़ी जा सभु दरवाज़ा बंदि करे छॾी। तूं पंहिंजी सज़ा ॿुधाए मूंखे। बचा, मां तो वटि माफ़ीअ जी उमेद रखी कोन आई आहियां। तूं छा थी सम्झी त मां तोखे हिकु धक ते मौत ॾींदुसि? न हसीना बेगम, न। जीअं अदाही बाबा साईं जी मौत ते मां ॾींहुं राति रुनो आहियां न, जिन पीड़ाउनि मां गुज़रियो आहियां न, हाणे उन्हनि पीड़ाउनि मां तोखे गुज़रणो पवंदो। मां तुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾींदुसि। तूं मौत लाइ वाझाईंदी आहीं, पर वो मौत तुंहिंजे नसीब में न ईंदो। तूं पंहिंजो इंतकाम पूरो कर बचड़ा। ईअं कर, ज़हर जो वटो आणे ॾे त हिकु साह में सॼो वटो पी वेंदसि। काश तुंहिंजी सज़ा एतिरी हल्की ऐं मौत एतिरी आसान हुजे हा न त मां तोखे ॾेई छॾियां, पर मां तोखे इबरत जो निशानो बणाइणु चाहियां थो, ताकि का बि औरत तुंहिंजे नक्श कदम ते न हले। सौराठ जी चवां साईं। हसीना बेगम खे बंगले जे तह खाने में बंदि करे छॾ। उहो ई हिन जो कमरो हूंदो रहण लाइ, उहो ई हिन जे लाइ कबाब हुजे। हिन खे जीअं रे क़ब्र जो अज़ाब ॾिसणो ई कोन। मुनीर, असां पंहिंजे वाइदे मूजिबि इहो कमु करे छॾियो आहे। हाणे असांखे इजाज़त ॾियो त असां वञूं। मेयर, जाबिर जे हुकुम खां सवाइ तोखे हितां असीं वञण कोन ॾींदासीं। जाबिर जा समूरा राज़ खुली चुका आहिनि। हाणे असांखे कैद करण मां तव्हांखे को फ़ाइदो न आहे। तव्हां असांखे कैद इन करे रखियो आहे न त जीअं असां जाबिर जी हक़ीक़त रईस जाकिर ख़ान खे न ॿुधायूं। जॾहिं त रईस जाकिर ख़ान जे अॻियां जाबिर जी हक़ीक़त सॼी ज़ाहिर थी चुकी, पोइ तव्हांखे हिते असांखे कैद रखण मां फ़ाइदो कोन मिलंदो। तव्हां आज़ादु आहियो, तव्हां कैद न आहियो, पर जाबिर जे अचण जो इंतज़ारु कयो। जेकॾहिं तूं जाबिर खां इजाज़त वठंदे न तुंहिंजे लाइ मसइलो थींदो, न असांजे लाइ मसइलो थींदो। हिन वक़्तु कासम बिल्कुलु ठीकु आहे, हू शाम ताईं अची वेंदा। ठीकु आहे, असां शाम ताईं जाबिर जे अचण जो इंतज़ारु कयूं था। बेफ़िक्र रह, तोखे वञण जी इजाज़त मिलंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।